हैदराबाद ऐं सखर मोटरवे असां हिन ई गवर्नमेंट में PDM गवर्नमेंट में पहिरियों पैसा रखियासीं, बदकिस्मती सां उहे पैसा सिंध जे 2 ज़िलनि जा DC साहब खाई हलिया विया। अकेला खाई विया। असां फेडरल गवर्नमेंट मां अर्ज़ु कयां, असां पैरा खणण जे लाइ उन्हनि ॿिन्ही ते केसिस फाइल कया आहिनि ऐं न सिर्फ़ु उन्हनि ते खयां आहिनि, लॻे थो DC सिंध में एतिरा पावरफुल आहिनि, अकेला माल दॿो करे वञनि, ईअं हूंदो? सभु गिरफ़्त में ईंदा न ज़रदारी साहब, इंतज़ार त कयो। असां हुन जे लाइ असां छा कयो असां उहो ॿुधाए सघूं था। फेडरल गवर्नमेंट छा कयो? फेडरल गवर्नमेंट उन्हनि ते नेब जा केसिस विधा, उनजे फैमिली मेंबर्स खे बि एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल कयो। त न सिर्फ़ु असां उन्हनि ते केस दाख़िल कयासीं नेब जा, बल्कि जेके उन्हनि जूं फैमिली मेंबर्स आहिनि, उन्हनि जा भाइर आहिनि, उन्हनि खे बि एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में शामिल कयो आहे। अञा ताईं उन्हनि जा नाला एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में आहिनि। अलाए केतिरा दफ़ा उन्हनि एप्लीकेशन्स ॾिनियूं एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां असां नालो कढियो वञे ऐं फेडरल गवर्नमेंट बाय PMLN हमेशह रिफ्यूज़ कयो त न असां न खणंदासीं। छो? असां सिंध जे माण्हुनि जी इहा अमानत जेको पैसो आहे, जितां सिंध जे माण्हुनि जो रोड रस्तो ठहिणो हुयो, उन्हनि जा पैरा खणंदासीं। ॾिसो, इल्ज़ाम लॻाइण जे लाइ मूंखे इल्हाम कोन्हे या फेडरल गवर्नमेंट खे इहो इल्हाम न आहे त जेके डिप्टी कमिश्नर्स जे अकाउंट्स मां पैसा विया आहिनि ॿाहिरि या उहे खणी आहे या उन्हनि कंहिं मखदूम खे या कंहिं लंजार साहब खे ॾिना। असांखे ख़बर न आहे, असां फ़रिश्ता न आहियूं, न ई असांखे को गेबी को असांखे का अहिड़ी अखि आहे या नज़र आहे जो असांखे ख़बर पइजी वञे। पैरा खणंदासीं, पोइ उहो कंहिं बि वॾेरे वटि विया हुजनि, उन्हनि जे ज़रूरु उन्हनि खां उहो रिकवरी थींदी। इहो न सम्झनि त फेडरल गवर्नमेंट जो पैसो हुयो बसि इहो खणी आहे, इन्हनि खे फबी वियो। फबण न ॾींदासीं इंशाल्लाह ज़रदारी साहब। अच्छा, ॿियो हिकिड़ी शइ त माना हिकिड़ी हमेशह थींदो, ख़ुदि पीपल्स पार्टी हिन ते तनक़ीद कंदी आहे, उहा तव्हां ते तनक़ीद कंदी आहे, तव्हां अलाए छो ख़बर न आहे पीपल्स पार्टी ते? मां अञा मनसूबा ॿुधायां, न मुंहिंजा मनसूबा अञा